हाणे तव्हांजे साम्हूं पेश आहे फॉर अ चेंज हिकिड़ो जेंट्स था पेश कयूं जंहिंजो नालो आहे मोहित कारेरा। मुई निभागी चंद्री तेरे को छोड़ेगी नहीं मैं, हैं? जब भी मेरे घर में आती है मैं तेरे को चाय नहीं पिलाती है। तेरा पुत्र बीमार था, उसको काढ़ा मैंने बना के पिलाया कि नहीं पिलाया? मेरे से भी 70 रुपया लूटे, तेरे को छोड़ेगी नहीं, मुई बुढ़ी मरेगी तुम। ॾिसो था न भाभी, हे कमारियूं असली भाभी असां जो कदुरी कोन तने। भाभी तव्हांखे छा ॿुधायां, मुंहिंजे घर कमु थी करे मूंखां 700 थी वठे। साॻो ई पासे वारी माए आहे घर जंहिं महिल कमु थी करे त हुनखां 630 रुपया थी वठे। छो भाभी मूंखां 70 रुपया वधीक छो थी वठे? भाभी तव्हांखे ख़बर अथव मां केॾो लेखीनी आयसि। हाणे दिवाली हुई न, दिवालीअ ते असली नई चादर लाइ ॾिनीमांसि सेटीअ मां। मुंहिंजा हेॾा पुछनि पिया किथे वई, ख़बर अथव अञा ताईं जवाबु न ॾिनो थी मांसि। तॾहिं बि तपाइनि थियूं न इहे मायूं। वई मांसि गॾु 70 रुपया वसूल करणु, छॾींदीमांसि थोरी ईअं। भाभी हिकिड़ी ॻाल्हि ॿुधायांव, मां आहियां बेबी, मुंहिंजो नालो आहे बेबी माइटनि वारी। पर मां न माइटूं सिर्फ़ु नाले लाइ कंदी आहियां, कंहिंखे ॿुधाइजो न। छा आहे न, हे अॼुकल्ह मोआ नौजवान छोरा छोरियूं पाण में ई हिक ॿिए सां ठही काड़ो मुंहुं था कनि। असांजो धंधो ईअं ई फेल था कनि, ईअं ई फेल थी वियो आहे। पर भाभी ॿुधिजो आहे, हिकिड़ी ॻाल्हि ॿुधायांव, मां बि घटि शेगड़ी न आहियां। मां बि वेंदी आहियां घर माइटनि जे नाले ते, चांहि नाश्तो खाई ख़र्चूं वठी हली ईंदी आहियां। ऐं पोइ हुन ख़र्चुनि मां हीअं हाईलाइट वार कराए टिप टॉप मेकअप करे संभड़ी घुमंदी आहियां। हा न त भाभी ख़बर अथव हुन ॾींहुं छा थियो मूंसां? मां न हुन ॾींहुं जेरॉक्स कराइणु वियमि, ॿाहिरि ॾिठो त पीले कलर जो बोर्ड लॻल हुयो। मां बि अंदरि हली वियसि। पोइ भाऊअ खे चयोमांसि, भाऊ जेरॉक्स कंदा आहियो? चई भाभी तव्हां छा कंदा आहियो? चयोमां मां माइटियूं हलाईंदी आहियां। चई 5 मिंट ॾियो न मूंखे, सिर्फ़ु 5 मिंट वियो। चयोमां ठीकु आहे। भाभी मोए निभागे चंडे 5 मिंट चई मुंहिंजा पूरा पोणा 2 कलाक खणी छॾियईं। ख़बर अथव छा पियो चए? ख़बर अथव? चए पियो भाई तव्हां छा कंदा आहियो? चयोमां माइटियूं कंदी आहियां। चई पोइ तव्हांजो घोटु छा कंदो आहे? मां चयोमांसि हे असां उल्हासनगर रहंदा आहियूं ऐं हे दादर वेंदा आहिनि, रोज़ु दुकान अथनि, हुते नौकरीअ ते वेंदा आहिनि। पोइ चयूं भाभी कीअं ट्रेन में अचु वञु कंदा आहिनि? चयोमां बाक़ी असांखे हेॾा पैसा हुजनि त तो वटि अचे मां जेरॉक्स कराइण, मशीन हुजे न मुंहिंजे घर में। पोइ ख़बर अथव भाभी मूंखे चई तव्हांजो घोटु जो ट्रेन में वञे थो, हेॾी रश में ट्रेन में, सुभाणे जो कंहिं धर्म जो धिको ॾिनईसि, मगज ते थंभो लॻेसि, लुड़ी मरी वञे, समुंड में किरी पए, पोइ पैसा अथव हुन लाइ? भाभी अहिड़ो गुस्सो आयो, असली मगज जो पाथर हणी कढियोमांसि। भाभी चयोमांसि मोआ मूंखे तूं वेठे वेठे विधवा करे छॾी। भाभी अहिड़ो गुस्सो आयो, पोइ हली वियुसि घर। मुंहिंजी नुंहुं बि मुंहिंजी चंडरी त भाभी सॼो ॾींहुं पेकनि में मरी पई आहे। अॼुकल्ह जी नुंहंनि खे वणे थो कमु करणु, वणेनि थो ॿुधायो? सॼो ॾींहुं मुड़ुसनि सां घुमणो अथनि, खाइणो अथनि, ऐं अची सुम्हणो अथनि, ससूं मुंहिंजूं कमु कनि। मोहित भैया तव्हां बि मुंहिंजी हिकिड़ी वॾी हेल्प कयो, मन ख़बर अथव उन ॾींहुं मां वेठी हुअमि घर, जीअं ॿुधायोमांव नुंहुं कान्हे त मुंहिंजा हेॾां बि पासे में वेठा हुया, मां बसर पई छिलियां। हेतिरे में हो 9 बजे राति जो हलंदो आहे न कपिल शर्मा शो कॉमेडी वारो, हुन में तव्हांखे ॾिठो त मां ॾाढो ख़ुशि थी वियमि। ख़बर अथव ॾाढी ख़ुशि थी वियमि। पोइ हुन में न तव्हां ॿुधायव भाई तव्हां पंहिंजी घरवारीअ खे ऐं सहुरे खे कूड़ ॻाल्हाईंदा हुयव, भाई 50,000 पघार ऐं कमाईंदा 9,000 हुयव। इहो ॿुधी करे मुंहिंजो घोटु हेड़ा अटैक ॾिनई, मां असली मुंझी वियसि। चयोमांसि हे निभागो हेॾो खिले छो थो? मां ॾिठोमांसि भाभी त मूंखे ॾिसी करे पंहिंजो मुंहुं अखियूं हेठि करे छॾी। मां सम्झी वियमि पक ई पक दाल में कुझु कारो आहे। भाभी खयूं रंधिणे मां खुरपियूं पकड़ीमांसि ॻिची, चयोमांसि मां ॿुधाए छा आहे ॻाल्हि? चई मन मां बि तोसां कूड़ ॻाल्हायो हुयो, मां बि 24,000 चई करे 6,000 कमाईंदो हुयुसि। भाभी अहिड़ो धोतो मांसि, असली मुंहिंजी 2 खुरपियूं हिकु केवी छिॿी थी वियूं। अई अल्लाह भाभी ॻाल्हाइण में त मां विसरी वियुसि। हो बेंड्रा में न हिकु प्रोग्राम रखियो अथऊं खिलण मनाए करे। भाभी मां न हुनजी टिकट वठी आई आहियां, बीहो ॾेखारियांव थी भाभी। हा भाभी
भली मां केतिरी बि शेकड़ी ऐं सुन्नी आहियां पर सिंधी प्रोग्रामनि जी टिकट पैसा ख़र्च करे वठंदी आहियां। 100 रुपया ख़र्च कया आहिनि भाभी, 100 रुपया। अचो अचो मां बि वञा थी, तव्हां बि अचो, मस्तु टिप टाप ठही करे मूले खां 2 भेलपूरी ऐं पानी पूरी जी प्लेटूं खाई करे पहुचां थी, तव्हां बि पहुचो। जय झूलेलाल।